कल्याण तारो मूं सॼो कमु कंप्लीट करे छॾियो त अॼु राति हर हाल में सिकुअ जो निकाह मुंहिंजी सुहिणी धीउ सां पढ़ायो वेंदो। इन निकाह खां पहिरियां जेकॾहिं असांजा 5 लख न मिलिया न त पोइ रूंडा कन खोले ॿुधी छॾ। वॾो गंद थींदुई हिते। वाड़े ढबल तारा गंद जी जेकॾहिं ॻाल्हि तो करी त अॼु राति छो तूं बाबा हींअर खां ई गंद करणु शुरू कर न। पोइ हिते गंद करी अंदरि कमरे में वञी करी या हुते विच अङण ते वञी करी भली कर। बसि असांखे रुॻो हिकिड़ी तकलीफ़ इहा करणी पवंदी हिन दादलीअ खे चवंदुसि त ॿुहारो खणी सॼो गंद ॿुहारे ॿाहिरि फिटो कर। बसि शुरू कर। रूंडा तूं मज़ाक थो सम्झी पर असां तोखे 5 लख रुपया कोन बख़्श कंदासीं। अदा ही ॾाइण कोन सुधरंदो। तव्हांखे सबुर करिणो आहे। खेर सां मुंहिंजी न्याणी जो निकाह थी वञे। खुदा करे थे छाची मूं चयो मां त अला कंदो खेरनि था थी वेंदी। मां सम्झां थो जहिड़ी असां सां जुट कई अथसि न सिकुअ सां बि अहिड़ी ई कंदो। बाबा ही सभु छा था चवनि? मां हिननि जो अंदरि पिया भड़कियो इन करे अंदरि सड़ीअ खां वेठा था ॻाल्हियूं कर। तूं हथड़नि ते पेरड़नि ते मेहंदी लाए छॾ। मां वेठो न आहियां। गंद थींदो रूंडा, वॾो गंद थींदो। बाबा गंद थींदो असांजो को रबी को खरीफ़ पर ॿुध इहा कांच तुंहिंजी टंडे मोहम्मद खान वारा धोबी बि कोन ठहंदा बाबा। मां चवां थो इज़त वारो थी वधीक न ॻाल्हाए। बसि मुराद बसि। रूंडो पूरी गंद जी भरी आहे। हिनखे कहिड़ी गंद जी परवाह? वाड़े तारा अच्छा शमशी तारा हा साईं मां गंद जी भरी आहियां। बाक़ी तूं त साईं गुलकत जो ॼमो आई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।